के तव्हां प्रोग्राम जे आगाज़ खां ई सारियो पिया, उनखे पुकारियो पिया, उनजे उकीर इंतज़ार में आहियो, पर ही फ़नकार अव्हां खां दाद सां गॾोगॾु इज़त ऐं एहतराम बि घुरनि था। ऐं तव्हां हिते ई रहंदव, पंहिंजी निशिस्तुनि ते मौजूदु हूंदव। ऐं दावत ॾींदुसि साईं ज़वार नक़वी साहब, जिन खे इंतिहाई अदब, इज़त ऐं एहतराम सां, मोहबतुनि सां भरपूर ताड़ियुनि में साईं ज़वार नक़वी साहब ऐं साणनि गॾु साईं ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब मुतहरिक ऐं सरगर्म सिंधराणी अवॉर्ड जे लाइ, जंहिं असां फ़नकारा खे अवॉर्ड लाइ घुराए रहिया आहियूं। आऊं ऐं पिर न, बल्कि अव्हां उनजो नालो वठंदव। केरु अची रहियो आहे? फ़ाइज़ा अली। अव्हां खां दाद ऐं ख़िराज तहसीन ताड़ियुनि जी सूरत में घुरनि था। असां प्रेस ऐं मीडिया जे दोस्तनि जा थोराइता आहियूं, जेके इन अहम इवेंट खे, इन मूवमेंट खे कैप्चर करे रहिया आहिनि। बिल्कुलु तमामु बहितरीन। हींअर अव्हां जी पंहिंजी सभिनी जी प्यारी फ़ाइज़ा सिंगर खे अवॉर्ड मिली रहियो आहे। अव्हां जूं ताड़ियूं ॿुधाइनि तव्हांखे केतिरी ख़ुशी थी आहे उन्हनि खे पंहिंजे साम्हूं ॾिसी वाह करे। वाह। जेॾीमहिल अवॉर्ड रिसीव करे वेंदी फ़ाइज़ा, त पोइ असां गीत परफॉर्मेंस जे लाइ उनखे ज़रूरु चवंदासीं। तव्हां सभिनीनि खे फ़ाइज़ा अली जी तरफ़ां ऐं असांजी पूरी सक़ाफ़त जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जवाब ॿुधण में अचे। ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब, थैंक यू सो मच। ऐं एजी समू साहब, थैंक यू। ऐं जेके बि असांजा सिंधी भाइर आहिनि, उन्हनि सभिनीनि जूं वॾी महिरबानियूं। ताड़ियूं तव्हांजूं ॿुधाईंदियूं तव्हांखे केतिरो, तव्हांखे जमालो बि ज़रूरु ॿुधाइबो। ताड़ियूं सभिनीनि जी फरमाइश ते। मारे मारे मारे